साइट में मूंखे भली है इलेक्शन एक्ट में तरमीम हिन जो मक़सदु ॿुधायो पियो वियो। एजेंडा ते रज़ा रब्बानी साहब सवाल उथारिया, उन सां गॾोगॾु नज़र आयो त वज़ीर दिफ़ा ख्वाजा आसिफ साहब हिकु भेरो ॿीहर कुझु अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया जंहिंसां नाज़रीन दिलि आज़ारी थी केतिरनि ई मेंबर्स जी, ऐं हीउ पहिरियों भेरो न थियो, उनखां अॻु बि ख्वाजा आसिफ पारां ई अहिड़ो मामिलो साम्हूं अची चुको आहे। ख्वाजा आसिफ अॼु जॾहिं पंहिंजी स्पीच कई पई त ख़वातीन जेके हुते मेंबर्स हुयूं उन औरत मेंबर्स लाइ कचरे जो लफ़्ज़ टर्म इस्तेमालु कयो, जंहिं ते तमामु घणो गोड़ बि थियो ऐं इन ई गोड़ दौरान इजलास में जेको मामिलो हो उहो न थी सघियो ऐं इलेक्शन एक्ट वारो जेको जंहिंमें तरमीम वारो मामिलो हो उहो नाज़रीन उते ई अधूरो रहिजी वियो। इलेक्शन एक्ट वारे मामले ते तरमीम वारे मामले ते हुकूमत पंहिंजो मौक़िफ़ इहो ॾिए पई त निगरां हुकूमतुनि खे बाख़्तियार बणाइण जे हवाले सां ई जेका हीअ कानून साज़ी आहे उहा ज़रूरी आहे, छाकाणि त जेको IMF सां मुआहिदो थियलु आहे उन मुआहिदे तहत उन मुआहिदे जी कंटिन्यूटी ऐं उन मुआहिदे तहत इकनॉमिक रिफॉर्म्स तमामु घणा ज़रूरी आहिनि, जंहिं करे असीं ज़रूरी सम्झूं था त जेका निगरां हुकूमत ईंदी उन निगरां हुकूमत वटि कुझु इख्तियार हुजनि। उन मामले खे वठी करे उन कानून साज़ी खे वठी करे मुख़्तलिफ़ सवाल पैदा थियनि था त हिन वक़्त में जंहिं वक़्तु इलेक्शन जी तारीख़ हुजे, ख़ुदि निगरां सेटअप वारो जेको मामिलो हुजे उन ते केतिरा ई सवाल पैदा थियनि पिया, बहस हले पियो। उन वक़्त में जेको हीउ निगरां हुकूमत खे बाख़्तियार बणाइण वारो मामिलो आहे हिन जा मक़सद कहिड़ा आहिनि, हिन मां फ़ाइदो कंहिंखे थींदो, उन मामले ते नाज़रीन तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं जोकी प्रोग्राम में। उनखां सवाइ नाज़रीन हीअ बहस बदस्तूर पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त केरु थिए पियो निगरां वज़ीर आज़म। जेतोणीकि कुझु ॾींहंनि खां अमीन ज़रूरु ॿुधो हूंदो इसहाक़ डार साहब जो नालो तमामु घणो गर्दिश में हो, जंहिंजी अञा ताईं जेका हुकूमती धुर आहे उनजे कुझु वज़ीरनि पारां उन ते एतिराज़ ऐं कुझु वज़ीरनि पारां उन ते नाज़रीन जेका हिमायत आहे उहा बि साम्हूं अचे पई। बज़ाहिर का तरदीद या का तस्दीक साम्हूं न पई अचे, पर हीउ मामिलो कीअं आयो, हीउ शो कंहिं छॾियो, इन जो मक़सदु छा हो ऐं इसहाक़ डार साहब निगरां वज़ारत उज़्मा में को लिंक थी सघे थो, उन ते बि ज़रूरु तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। सिंध असेंबली अंदरि जेको ऑपोज़िशन लीडर वारो मामिलो हो उहो अॼु हल थी वियो आहे, इतफ़ाक़ थी वियो आहे। GDA MQM जी जेका ऑपोज़िशन लीडर तौरु जेका मेंबर आहे राणा अंसार साहिबा उन जी हिमायत करे छॾी आहे ऐं ॼाणायो पियो त असांजो फोकस इहो आहे त सिंध अंदरि न्यूट्रल निगरां सेटअप अचे, मथे बि कुझु अहिड़ी ख़्वाहिशूं साम्हूं अचनि पियूं। इन मामले ते नाले तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं ऐं आख़िर में अवां ॾिठो हूंदो त चेयरमैन PTI इमरान ख़ान साहब जे हवाले सां मुख़्तलिफ़ केसिस साम्हूं पिया आया ऐं ॼाणायो पियो वियो त इहे जेके केसिस आहिनि इहे तमामु ॾुखियो कंदा, ॾुखी सूरत हाल पैदा कंदा, ॾुखी हालतूं पैदा कंदा। ख़ान साहिब उन हालतुनि जो ॾुखियुनि हालतुनि जो आगाज़ थी चुको आहे। अॼु जंहिं केस में पेश थिया आहिनि ख़ान साहिब इलेक्शन कमीशन आॾो 2 अगस्त ते मथां फ़र्द जुर्म लागू थींदी। उनखां सवाइ तोशा खाना वारो इंतिहाई अहम केस आहे, साइफ़र वारो मामिलो आहे, 190 मिलियन पाउंड वारो मामिलो आहे। त हिननि केसिस जो अॻियां छा थींदो उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर सोहराब सरकी साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। वेलकम कया सोहराब साहब। उनखां सवाइ नाज़रीन वीडियो लिंक ते असलम गौरी साहब मूंखे जॉइन कयो आहे, JUI सां जो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो हूंदो आहे रज़ाक राहमू साहब GTA सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु जो कि प्रोग्राम में शरीक आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी तज़िया निगार डेली सिंधिया जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, मूंसां गॾु फ़ोन लाइन ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी जी महिरबानी मूंखे भली काल ते चवां प्रोग्राम में ऐं मां सभिनी जी इजाज़त सां एजाज़ साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। हीअ जेके मामला खोड़ बैक टू बैक डेवलपमेंट्स थियनि पियूं ऐं जेको निगरां सेटअप वारो मामिलो आहे 18 ॾींहं बचिया आहिनि हिन हुकूमत जे वञण में। 1.5 साल जो जेको हीउ वक़्तु रहियो हिन हुकूमत जो उन ते बि तबसरा बहस जो आगाज़ थी चुको आहे ऐं घणो बहस इन ते बि थिए पियो त निगरां सेटअप कीअं हूंदो, केरु हूंदो जेको निगरां वज़ीर आज़म हूंदो ऐं सभिनी जो इतफ़ाक़ हुन ते हूंदो न हूंदो। इन मामलनि ते तमामु घणो बहस हले पियो। जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं ऐं ख़ासि करे जेका कानून साज़ी निगरां हुकूमत खे बाख़्तियार बणाइण वारी थिए पई, अॼु बि असांखे ऐवान अंदरि मामला नज़र आया। कीअं ॾिसो पिया इस्लामाबाद अंदरि छा मामला हलनि पिया, इन हवाले सां छा सूरत हाल आहे, ख़ासि करे छा जेके बज़ाहिर मक़सद ॿुधाया पिया वञनि उन हवाले सां छा पियो साम्हूं अचे, कंहिंजी ख़्वाहिश तहत इहो मामिलो थिए पियो या वाक़ई ज़रूरत आहे, कीअं ॾिसो पिया समूरे मामले खे? ज़ाहिर आहे ॾिसो असेंबलीअ जो मुदो जीअं जीअं ख़तमु थियण वारी तारीख़ वेझी पई ईंदी वञे त उन में जेके फ्यूचर सेटअप जा 2 वॾा स्टेक होल्डर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून, उन्हनि ॿई हिन महिल बज़ाहिर इतिहादी त आहिनि, हुकूमत में बि शामिल आहिनि,
पर हाणे आस्ते आस्ते ही पंहिंजी हर को पंहिंजी गेम कंदो ऐं ॿिन्ही धुरियुनि जी ख़्वाहिश हूंदी त जेको बि निगरान वज़ीर आज़म हुजे त उहो हुननि जो एतमाद वारो माण्हू हुजे ऐं ज़ाहिर आहे ॿियूं जमातूं बि आहिनि उन्हनि जो बि ज़ाहिर आहे त ख़्यालु रखिणो पवंदो ऐं हिकिड़ो अहिड़ो अणधिरे माण्हू जो नालो अचणु घुरिजे या जंहिं ते मुतफ़िक़ थियनि त उहो ई माण्हू ईंदो ऐं बज़ाहिर त लॻे ईअं थो त अल्टीमेटली उहो आख़िरी जेको मशवरो ईंदो उहो त आपारे मां ई ईंदो जंहिं ते जेको आहे तक़रीबन सभु राज़ी थी सघनि था। हिन महिल ताईं तव्हां ॾिठो त अॻ में मोहसिन बेग जर्नलिस्ट आहे, अमेरिकन पलट आहे, उन जो जेको आहे तस्वीरूं बि आर्मी चीफ साहिब सां गॾु वायरल थियूं जॾहिं उन्हनि जी नामज़दगी थी, वरी उमिरि ते जॾहिं स्पेशल प्रोटोकॉल सां विया त उन में बि हुयो ऐं उनजो नालो बि हलंदो रहियो ऐं उहो बि नालो जेको आहे ॼण हाणे रेस मां निकिरी वियो आहे छो त उन पाण जियो ते इंटरव्यू में चयो त मां उम्मीदवार न थींदुसि। त उन खां पोइ डार साहिब जी साम्हूं आई ॻाल्हि त डार साहिब वारे मामले ते बि हाफ़िज़ अहमदुल्ला शेरी रहमान साहिबा ऐं फैसल करीम जेको रिएक्शन ॾिनो त उन मां बि ईअं ई थो लॻे त ज़ाहिर आहे जेके कुझु नाला नून लीग वारा ॾींदा, कुझु नाला जेको आहे त पीपल्स पार्टी वारा ॾींदा ऐं पोइ फॉर्मेलिटी जेको आहे लीडर ऑफ द हाउस ऐं लीडर ऑफ द अपोजिशन नेशनल असेंबली मां त अॼु मज़ेदार ॻाल्हि आहे त अपोजिशन लीडर क़ौमी असेंबली में राजा रियाज़ जो बि इहो बयानु आयो आहे त इसाक डार जेको आहे उहो निगरान वज़ीर आज़म जे लाइ ठीकु न आहे। त मक़सदु चवण जो त ही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ऐन वक़्त ते फाइनल थींदियूं ऐं सभिनी जी ख़्वाहिश त इहा ई हूंदी त उन्हनि जी पसंदि जो माण्हू अचे ऐं अल्टीमेटली थींदो ईअं त जेके असुल फ़ैसिलो करण वारा मुहदार आहिनि त ॻाल्हि उन्हनि जी बीहंदी वञे ऐं हिन नई रेस में जेको आहे नालो पीर पगारे जो बि शामिलु थी वियो आहे ऐं हाणे ॾिसजे त उहो किथे थो दंग करे उन जा वरी इलाही पोइ शयूं बि आहिनि त पीर पगारे जेको आहे पाण थो थिए या पंहिंजे भाउ खे थो कराए या उन सूरत में पीपल्स पार्टी सां उन्हनि जी कहिड़ी डील थी थिए त इहे खोड़ आहिनि मामला इहे पंहिंजी जाइ ते ऐं जीअं ॾिठो तव्हां त रज़ा रबानी साहिबु एतिराज़ कयो ऐं वैलिड कुझु एतिराज़ हुयो लेजिस्लेशन जेको इलेक्शन एक्ट में तरमीम जे हवाले सां त तव्हां हिकिड़े ॾींहं जो नोटिस त ॾियो मेंबरनि खे ऐं तव्हां ईअं दबड़ दोस करे हिकिड़े ई हुन में वन गो में पास कराइण जी कोशिशि जेका गवर्नमेंट जी हुई त बावजूदि हिनजे त हुकूमत में वेठल माण्हुनि ई एतिराज़ कयो ऐं उहो हिकिड़े ॾींहं जे लाइ डेफर थियो आहे, उहो थी वेंदो मामिलो। ऐं जेतिरे क़दुरु तव्हां चयो त ख़्वाजा आसिफ़ वारो तव्हां ज़िक्र कयो त इहो बि पार्लियामेंट जे फोरम ते को नई ॻाल्हि कोन्हे, थींदो आहे हिक ॿिए खे जेको आहे ॻाल्हाईंदा आहिनि घटि वधि ऐं गैर पार्लियामानी ॿोली ऐं पोइ नतीजे में उहो कार्रवाई मां हज़ब थी वेंदी आहे ऐं उहो अॼु बि ईअं ई थियो तमाशो। जेतिरे क़दुरु इमरान ख़ान साहिब जे केसनि जे हवाले सां तव्हां ज़िक्र कयो त इमरान ख़ान ते डेफिनेटली के जेके ही केस अथसि तोशाखाना ऐं प्लस जेको 190 मिलियन पाउंड वारो मामिलो आहे ऐं ख़ुदि इलेक्शन में बि जेके हुनजे ख़िलाफ़ु हलंदड़ आहिनि शयूं त उन में काफ़ी एविडेंस जेको आहे त ऑलरेडी कलेक्ट कयो वियो आहे ऐं उहो उनजे हक़ में बज़ाहिर त थींदे नज़र नथा अचनि जो को एविडेंस आहे, पर जेसिताईं कोर्ट उहो को फ़ैसिलो नथी ॾिए त तेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे उन में वधीक न पवणु घुरिजे, लेट द कोर्ट डिसाइड के छा थो थिए, पर उहे उनजे लाइ फेवरेबल सूरत हाल नज़र कोन थी अचे ऐं फ्यूचर जेको पॉलिटिकल गेम आहे उन गेम में बि पीटीआई पंहिंजो पाण खे वॾो स्टेक होल्डर भले सम्झे पर पीटीआई उनजी वॾी स्टेक होल्डर लॻे कोन थी बज़ाहिर। जी ठीकु आहे साहिबु, इन मामलनि खे अॻियां वधाईंदासीं। सौरभ साहिबु अवां ॿुधो एजाज साहिब जो तर्जुमो समूरी सूरत हाल ते ऐं ॻाल्हि उहा ई पई अचे त जेको फ्यूचर जेके स्टेक होल्डर्स हुन में तमामु घटि शेयर बल्कि न हुअण जे बराबरि ख़ान साहिब जो नज़र अचे पियो। एजाज साहिबु पंहिंजो तर्जुमो शेयर कनि पिया, पर जेके ॿिया स्टेक होल्डर्स आहिनि जंहिंमें ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी स्टेक होल्डर आहे समूरी सूरत हाल में, अञा ताईं ही मशावरतूं जेके हलनि पियूं को इतफ़ाक़ न पियो थिए कंहिं मामले ते ऐं कॾहिं को हिकिड़ो नालो साम्हूं थो अचे कॾहिं ॿियो, ही छा मामला आहिनि? अञा ताईं ही कंफ्यूजन वारी सूरत हाल छो आहे? वॾी महिरबानी तव्हांजी नाजिया। हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त कुझु बि हुजे, चाहे मुस्लिम लीग नून हुजे या पीपल्स पार्टी हुजे, उन्हनि में जहिड़ी बि सूरत हाल हुजे पाण में हिक ॿिए जे सख़्तु ख़िलाफ़ बि रहियूं आहिनि ऐं तव्हां ख़बर आहे त काफ़ी केसिस बि असांजी जेके क़यादत ते उहे हमेशह अॻे ई जेके इमरान ख़ान बि चवंदो त उहे नून लीग वारनि जा, पर उनजे बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग में हिकिड़ी फ्लैक्सिबिलिटी
पॉलिटिकली फ्लेक्सिबिलिटी, छाकाणि त हे जेके पार्टियूं आहिनि या जेके हिते माण्हू आहिनि उहे हिकिड़ी हक़ीक़त आहिनि, उहे वेही करे पाण में ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मैच्योर पार्टियूं आहिनि ऐं ज़रूरु उन में जीअं तव्हांखे ॿुधायो एजाज़ साहब त इन में थोरो हेठि मथे थी करे जीअं अॼो की कार्रवाई जे बारे में ॿुधायां, सॼो तक़रीबन डिटेल तव्हांखे ॿुधायां त अल्टीमेटली हे कंहिं न कंहिं नुक़्ते ते हे मुतफ़िक़ थी वेंदा ऐं निगरान वज़ीर आज़म बि अची वेंदो ऐं उन खां पोइ जेके जेके मामलात आहिनि हिन वक़्तु पूरे मुल्क जा, हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उन में कोई शक न आहे त पूरे पाकिस्तान जी ग़ैर मामूली सूरत हाल आहे। ग़ैर मामूली सूरत हाल इन सेंस ईअं आहे त PTI जी जेकी हुकूमत हुई उन मतिलबु एॾो ग़लति फ़ैसिला कया या IMF जो माइदो टोड़े छॾियो ऐं उन खां पोइ पेट्रोल महांगो उनखे सस्तो करे विकियो, हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी सूरत हाल ई भञ वारी। पर तव्हां पाण ॾिठो त वरी जाकूं जो PTI जी हुकूमत ख़तमु थी ऐं उन खां पोइ 9 तारीख़ वारो वाक़ियो न थियो त बि मुल्क में वॾी अफ़रा तफ़री हिकिड़ी ख़राबु सूरत हाल ई। हाणे ठीकु आहे, महांगाई आहे, महांगाई जेकी आहे पूरी दुनिया जे अंदरि आहे ऐं उन में माण्हू जेके बि क़यादत हूंदी आहे, जेके बि सियासतदान हूंदा आहिनि उहा कोशिशि करे उनखे कोशिशि कंदा आहिनि त घटि कयूं ऐं ख़तमु कयूं। असांजी जेकी सूरत हाल आहे हिन वक़्तु मुल्क जी उहा तव्हांखे पाण ख़बर आहे त पाण इवन सभु चवनि पिया त असां मुल्क डिफॉल्ट करे चुको आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे जो अञा कंदो। वॾा वॾा माहिर मईशियात तव्हां वटि बि मुख़्तलिफ़ मां TV चैनल्स ॾिसां पियो, पर अलाह जी महिरबानी सां पाकिस्तान अॼु बि जेको आहे डिफॉल्ट न कयो आहे ऐं बीठो आहे। अलाह कंदो त इंशाअल्लाह ताला हिन जेकी ख़राबु सूरत हाल आहे उन मां निकिरी वेंदो। असांजी इहा ख़्वाहिश आहे त जेतिरो जल्दी थी सघे ऐं चाहे उन में 60 ॾींहं जेकी गुंजाइश आहे पाकिस्तान पीपल्स साइड ते 60 डेज़ में इलेक्शन थी वञे ऐं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं वजूहात जी बुनियाद ते का इलेक्शन लंगरान थी त पोइ मुंहिंजे ख़्याल में त इहा जेकी सूरत हाल हूंदी मुल्क जे लाइ उहा सुठी न हूंदी ऐं उन में थी सघे थो त वरी ॿिया प्रॉब्लम्स क्रिएट थियनि। जेतिरे ताईं तालुक़ु आहे, जीअं हाणे तव्हां ॻाल्हि कई त हे हिकिड़े ॾींहं में ॾिनो ऐं कुझु चयूं त बाइख़्तियार कयो वञे हुन में निगरान सेटअप में, त इन में हाणे जेकी सूरत हाल आहे त हिकिड़ी पाण ई कन्फ्यूजन वारी सूरत हाल इन जे करे त कुझु सियासतदान अहिड़े क़िस्म जा बयान ॾियनि था त उन में को अहिड़े क़िस्म जी मतिलबु माण्हू महसूसु करनि था त शायदि टाइम ते इलेक्शन न थींदा। ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा सम्झे थी त वाहिद सोल्यूशन इन मुल्क जो इहो आहे त जेकी इहा कंटिन्यूटी आहे उहा रहे ऐं हिकिड़ो वरी मैंडेट फ्रेश वठी करे अवामी नुमाइंदा अचनि ऐं उनखे 5 साल हूंदा उहे फ़ैसिला बि इज़ीली करे सघंदा ऐं जेके वधीक हिन खां वधीक ॾुखिया फ़ैसिला त मुंहिंजे ख़्याल में थी नथा सघनि जेके हाणे हिन निगरान हुकूमत करे चुकी आहे। मामला हाणे तक़रीबन आहिनि ट्रैक ते ऐं इहो बिल्कुलु हाणे ॾिसूं था। इहो हाणे मां एजाज़ साहिबु वेठो आहे, मां बि इहो अचानक इहो TV ते ॿुधो आहे, मूंखे इहा सम्झ में नथी अचे त जेकी निगरान सेटअप आहे त उनखे एॾो बाइख़्तियार बणाइण जे लाइ इन जे पोयों मंतक़ छा आहे। एजाज़ साहिबु हिकिड़ी मंतक़ तव्हांखे इहा ॿुधाई आहे, तव्हां ई ॿुधाई त IMF जा बि के इशूज़ आहिनि। बहरहाल मां सम्झां थो त जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे इन सूरत हाल में जेके मामलात अॻे वधंदा ऐं इंशाअल्लाह ताला असां बहितरी तरफ़ वेंदासीं। जितरो थी सके वो इलेक्शन थे। असलम गौरी साहब आपकी तरफ आऊँगी। आपने सुना सोहराब सरकी साहब, एजाज साहब का व्यू पॉइंट, आप कैसे देखते हैं, पार्टी आपकी कैसे देखती है? आप इत्तेहाद का हिस्सा हैं, PDM के सरबरा हैं मौलाना साहब। जो बात अभी सरकी साहब ने कही, कुछ इस किस्म की ही बातें दूसरे रहनुमाओं की जानिब से भी सुनने में आ रही हैं कि कोई मंतक आपको समझ में आ रही है, आपकी पार्टी को इस वक्त समझ आती है कि निगरान सेटअप को इतना बाख्तर बनाया जाए, जबकि इस वक्त बार बार ये बात सुनने में आ रही है कि ज़रूरत है कि फौरी इलेक्शन की तरफ जाया जाए और फिर जल्द से जल्द वो जो मुस्तकिल एक हुकूमत के पास 5 सालों का एक मैंडेट आ जाएगा तो फिर मज़ीद बेहतर होगा मुल्क के लिए। आप कैसे देखते हैं? आपको कोई मंतक समझ आ रही है बाइख्तियार बनाने की कानून साजी के हवाले से? जी बिल्कुल मुझे समझ आ रही। शुक्रिया जितने पार्टिसिपेट हैं और आपके व्यूअर सबकी खिदमत में सलाम। मैं सबसे बड़ी मंतक तो आपको नजर आनी चाहिए। 2018 में निगरान गवर्नमेंट के होते हुए जो कुछ हशर हुआ और आज हर बंदा कह रहा है कि जी धांधली हुई और जाली हुकूमत 2018 में बनी, तो वो निगरान गवर्नमेंट थी ना उस वक्त कि नहीं थी? निगरान गवर्नमेंट मौजूद थी। फिर ये सब कुछ क्यों हुआ? फिर ये जाली हुकूमत कैसे बन गई? फिर PTI को जाली मैंडेट कैसे मिल गया? तो इसलिए इन सब चीजों को मद्देनजर रखते हुए
इस हुकूमत ने जिस वक्त हमने इक़्तिदार हासिल किया था, इत्तेहादी हुकूमत ने उस वक्त ही फैसला किया गया था कि हम इलेक्शन कमीशन को साफ और शफाफ इंतखाबात के लिए मजबूत करेंगे, और इसी तरह उसी सिलसिले का एक तसलसल है। ये इसमें ये नहीं है, हम देखें इस वक्त पीपल्स पार्टी के दोस्तों का एक अपना बयानिया है, हमारा एक अपना बयानिया है, नून का एक अपना बयानिया है, हम अपनी अपनी पार्टी के अंदर रहते हुए, लेकिन एक चीज पे हम सब मुत्फिक हैं कि इलेक्शन दुरुस्त होना चाहिए, जाली नहीं होना चाहिए, फ्रॉड नहीं होना चाहिए। उस निगरान हुकूमत का क्या फायदा जो 2018 में बैठी हुई थी, इलेक्शन जाली हो गया। अगर तो इस दफा निगरान हुकूमत को कोई अख्तियार दिए जा रहे हैं या अख्तियार मिल रहे हैं तो सबके बाहमी मशावरत से होंगे। किसी एक पार्टी की सोच नहीं है, उसमें तमाम इत्तेहादी पार्टियां शामिल होगी, उनकी सोच के बाद ये सारा सिलसिला एक पाए तकमील तक पहुंचेगा। जहां तक आपने बात की दूसरी कि इस वक्त जो सूरत हाल है, मुल्क की सूरत हाल केयर टेकर गवर्नमेंट के हवाले से, मैं समझता हूँ आईन पाकिस्तान के रूप से कायदे हिज़्ब इख्तिलाफ और वज़ीर आज़म ने दोनों ने तय कर रहा है कि नेक्स्ट वज़ीर आज़म कौन होगा। लेकिन बात यहाँ यह है कि अपोजिशन लीडर ने अपोजिशन पार्टियों से को एतमाद में लेना है, यह होता आया है, और जो इक़्तिदार में वज़ीर आज़म है वो अपने इत्तेहादियों को एतमाद में लेंगे। लेकिन हकीकत में आइनी तौर पर वही दो आदमी हैं और बाकी हम सब उनके इत्तेहादी हैं, वो हमें एतमाद में लेंगे। इस तरह मुस्लिम लीग नून ने अपनी कमेटी बनाई है, वो कमेटी में हमारे पास आई भी थी, मैं उस मीटिंग में बैठा हुआ था, मौलाना फजलमान साहब से मिलने आई थी, जिसमें जनाब इसाक डार साहब थे, साद रफीक साहब थे, या सादिक साहब थे। इसी मकसद के लिए उन्होंने ये 3 रुकनी कमेटी बनाई है, बशमूल पीपल्स पार्टी तमाम इत्तेहादी पार्टियों से वो अपना कंसेंसस पैदा करने के लिए वो कमेटी बनाई गई और वो इस पर काम कर रहे हैं। और मैं समझता हूँ ये जो इसाक डार वाली बात है, हमें समझ में नहीं कहाँ से आई, किसने चलाई और कहाँ चली गई। इस पूरी कहानी में ना हमसे किसी ने शेयर किया, ना हमसे किसी ने बात की। अलबत्ता निगरान गवर्नमेंट में हमारी उनसे बातचीत चल रही है, प्राइम मिनिस्टर से बात चल रही है, और मुस्लिम लीग नून की कमेटी मौजूद है। तो इसाक डार या इस किस्म का कोई लफ्ज़ या कोई नाम सामने अभी तक प्राइम मिनिस्टर के लिए नहीं आया है। ठीक, लेकिन असलम गौरी साहब, इस पर कोई तरदीद भी सामने नहीं आई। आज ही का राना सनाउल्लाह साहब का ये बयान है कि इसाक डार साहब के नाम पर वावेला उसकी कोई मंतक नहीं है, और अगर वो आ जाते हैं तो वो एक बड़े मुनासिब शख्स हैं इस पोस्ट के लिए। आपने कल ख्वाजा आसिफ साहब का भी बयान इस ज़मन में ज़रूर सुना होगा। वो ये कहते हैं कि अगर कोई इस तरीके से रूलिंग पार्टी से अगर कोई नाम आ जाता है सामने तो फिर उसकी स्क्रूटनी को स्टैंड नहीं कर पाएंगे, वो बड़ा मसला होगा फिर। तो ये जो मतजाद बयानात हैं, इसको कैसे देखते हैं आप? और फिर साथ साथ आपने फरमाया कि आपको बिल्कुल मंतक समझ में आती है कि निगरान हुकूमत को बाख्तियार होना चाहिए, लेकिन ये भी कैटेगोरिकली कहा जा रहा है कि ये निगरान हुकूमत माशी बहाली के लिए अहम इक़दामात लेगी। तो इसको कोई खदशा नहीं है हुकूमती इत्तेहाद को ज़मन में कि ऐसा ना हो कि आप इख्तियारात दे दें, फिर वो मामला चलते ही जाएं, फिर रोक ना पाएं? ऐसा कोई डर, कोई खदशा मौजूद है? देखिए, मुल्क की हालात इस बात के तकाजा नहीं करते कि गैर सियासी हुकूमत आए और उस मुल्क को चलाए। इस वक्त मुल्क की हालात इस बात के तकाजा करते हैं कि जो इत्तेहादी हुकूमत है, ये इत्तेहादी हुकूमत जैसी ही हुकूमत फ्यूचर में आएगी, क्योंकि जो हालात CPEC के मामलात हैं, मुआशी मामलात हैं, दूसरे मामलात हैं, उन मामलात को अगर मद्देनजर रखा जाए तो कोई भी ऐसी गवर्नमेंट जिसको आप केयर टेकर गवर्नमेंट कहें, आप किसी तरह की गवर्नमेंट कहें कि वो एक लॉन्ग टर्म के लिए आएगी, मुझे ऐसी सूरत कहीं नज़र नहीं आ रही। जो आइन कहता है 60 डेज़ या 90 डेज़ दोनों में से किसी एक के लिए हुकूमत होगी और इंशाल्लाह सही इंतखाबात होंगे, सब लोग उससे मुतमईन होंगे, और ऐसी कोई सिलसिला नहीं है। दूसरी बात क्या है कि इसाक डार साहब का नाम अभी तक हमारे सामने नहीं आया। अगर मुस्लिम लीग नून इस नाम को हमें देती है, हमें कहती है कि ये हमारी तरफ से उम्मीदवार हैं, इनका नाम है उनका मशवरे के लिए, तो उस वक्त फिर हम अपना पार्टी डिसीजन लेंगे, फिर उस वक्त हम बताएंगे कि इसमें हमारे क्या तहफ़्फ़ुज़ात हैं। तो या जो भी चीज़ होगी या हम ओके भी करते हैं तो पहले हमें वो बताएंगे तो उसकी वजूहात क्या है। अगर वो नाम ऐसा देते हैं तो वो साफज़ार हमें उसकी वजूहात बताएंगे। जब वजूहात बताएंगे तो हमारी पार्टी उस पर फैसला करेगी और इंशाल्लाह हम फैसला करके और मुल्क की बेहतरी और कौम की बेहतरी। ठीक है रज़ाक रामू साहब, बस अगर मौजूद हैं रज़ाक साहब, मुझे आवाज़ मत पहुँचे पियो। रज़ाक साहब, कीअं ॾिसे पई GDA ने समूरे माहौल के कानून साज़ी जे हवाले सां बि ते अवां मौक़िफ़ ॿुधो ऐं निगरान सेटअप न्यूट्रल हुअणु घुरिजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी JUI जो मौक़िफ़ मां ॿुधो, ख़ुदि मुस्लिम लीग नून बि इहा ॻाल्हि कंदी अचे पई, पर अञा ताईं हीअ जेके मामरा आहिनि ॾींहं घटि रहिया आहिनि, पर अञा ताईं इतफ़ाक़ न थियो आहे कंहिं नाले ते त कीअं सेटअप हुजे या कीअं नालो छा कहिड़ो हुजणु घुरिजे। GDA कीअं पिया ॾिसनि मामलनि खे?
जी अरे बिल्कुलु तव्हां ॾिसो असां त पाण इहो ई चवंदा हाणे ॾिसो नेशनल असेंबली में गौरी साहब जी चयो त लीडर ऑफ दी अपोजिशन ऐं लीडर ऑफ दी हाउस जेको सॼी तरीक़ेकार आहे उहे वेही कंदा त मूंखे त अफ़सोस सां चवणो थो पए त लीडर ऑफ दी अपोजिशन आहे राजा रियाज़ साहब जेको पाण चए पियो त नून लीग जे टिकट ते इलेक्शन विढ़ंदुसि उहो जेको आहे सो कहिड़ी मुशावरत कंदो वज़ीर अज़म सां उहो त जेको वज़ीर अज़म नालो ॾिनो हुनखे त सिर्फ़ु कंदी हलाइणी आहे हा सां हा मिलाइणी आहे जेकॾहिं ना कंदो त हुनखे टिकट कोन मिलंदी जेको माण्हू पाण दावा करे थो त नून लीग जे टिकट ते नेशनल असेंबली जे इलेक्शन कंटेस्ट कंदुसि ऐं उहो ई लीडर ऑफ दी अपोजिशन आहे ऐं उहो लीडर ऑफ द हाउस सां कहिड़ी मुशावरत कंदो जो फेयर जेको आहे इहा थींदी जेको आहे सो केयर टेकर सेटअप ईंदो त जीडीए त बिल्कुलु इन शइ ते चए थी जेकॾहिं इलेक्शन मुल्क में तव्हां चाहियो था फ्री एंड फेयर कराइणो आहे त न्यूट्रल जेको आहे सभिनी पार्टियुनि ध्यानु ॾिजो त हींअर बि जेकॾहिं हक़ीक़ी नुमाइंदगी जा आऊं चवंदुसि सभु पार्टियूं गवर्नमेंट में वेठियूं आहिनि इवन राजा रियाज़ समेत हुते बि जेकॾहिं हक़ीक़ी अपोजिशन आहे त जीडीए करे बि नेशनल असेंबली बि असांजा जेके मेंबर्स आहिनि साहिरा बानो आहे हुनजो तव्हां रोल ॾिठो हूंदो उहे अपोजिशन रोल प्ले कनि पिया त मुशावरत सभिनी पार्टियुनि सां करे तंहिंखां पोइ केयर टेकर सेटअप आणणु खपे जंहिंमें केरु आङुर न खणे बाक़ी पाण में मुशावरत करे वेंदा त इलेक्शन कहिड़ी आहे तव्हां हींअर जी ॿुधाई हींअर तव्हां हिकिड़ो ॿुधण में अचे पियो जुडिशली बि न आहे इहो ब्यूरोक्रेसी इलेक्शन कराईंदी इलेक्शन असलाह थींदा असलाह चवंदा हिकिड़े ॾींहं में पार्लियामेंट में वठी अचो हुनखे पेश बि करियो लैंड बि करियो पास बि करियो सभु कुझु करे छॾियो कहिड़ी तव्हांखे अर्जेंसी आहे कहिड़ी दफ़ा एतिरा ॾींहं में तव्हांखे इहो सॼो प्रोसेस करणु खपे हाणे हफ़्ते जी या 10 ॾींहं जी गेम बची आहे तव्हां चओ था हिकिड़ो ॾींहुं हुन ते डिबेट न थिए डिस्कशन न थिए कागज़ी में न वञे ऐं बसि तव्हां मुशावरत करियो न करियो बसि सिर्फ़ु हुनखे फाइनलाइज़ करे छॾियो त इहा बि हिकिड़ो तरीक़ेकार न आहे ऐं जेके जंहिं हिसाब सां मेयर साहिब ॿुधायो पिए उहो असां ॿुधो आहे त जीडीए इहो ई चाहींदे त फेयर इलेक्शन कराइणी आहे त केयर टेकर सेटअप जेको आहे तव्हांखे न्यूट्रल आणणो पवंदो तॾहिं फ्री एंड फेयर इलेक्शन थींदी ऐं पीपल्स पार्टी त चाहे थी टाइम ते इलेक्शन थिए अॻु में मूं तव्हांजे ई प्रोग्राम में चयो पर शायदि नून लीग नथी चाहे त अञा इलेक्शन थिए उहे अञा चाहे थी जेके मामलात आहिनि उन्हनि जा छो त केपी में पंजाब में उन्हनि लाइ अञा मैदान साफ़ न आहे लीडर त सभु अची विया आहिनि पब्लिक खे केॾा कनि पब्लिक खे कहिड़े पासे कंदा पब्लिक त अञा हिकिड़ी जाइ ते स्टेट बीठी आहे त मुंहिंजे ख़्याल में अञा कई मामलात आहिनि शायदि इलेक्शन थींदे अञा नज़र न पिया अचनि केयर टेकर अहिड़ो सेटअप बि ठहंदो ऐं जेको शायदि लंबो हले ठीकु आहे सिंध अंदरि मां चयो त मथे ते जेको अञा शायदि नून लीग हिन मूड में न आहे त हीअ मामला इलेक्शन पंहिंजे टाइम सां जेको वक़्तु आहे मुक़ररु उन खां 2 महीननि में थिए पर पीपल्स पार्टी ऐं ॿियनि पार्टी जे असां ॿुधायो सिंध अंदरि कीअं छा सूरत हाल आहे अॼु अव्हां जो डेलीगेशन वियो बि ऐं हिमायत बि कयो पिया सिंध अंदरि असेंबली में अंदरि MQM जे ऑपोजिशन लीडर जी सिंध अंदरि मामला कीअं आहिनि पीपल्स पार्टी क्लेम पई करे त 80% GDA माण्हू आहिनि जिन जूं सीबियूं असां वटि पयूं आहिनि जी अरे बिल्कुलु सिंध में ॾिसो तव्हां लीडर ऑफ दी अपोजिशन PTI जो हुयो हलीमा जी जेके हुननि ते केस थिया तंहिंखां पोइ हुन जेको पार्लियामेंट अंदरि हुननि जो को रोल रहियो ई न आहे त हींअर GDA ऐं MQM आहिनि जेके अपोजिशन जो रोल प्ले कनि था हुन में मेजॉरिटी MQM जे दोस्तनि जी हुई त असां ते बि इहो फ़र्क़ु थिए थो हुननि जो डेलीगेशन असां वटि आयो असांजा 2.5 लाख 1 दफ़ो थिया हुन में फाइनलाइज़ थिया असां हुननि खे सयूं करे ॾिना छो त GDA ऐं PTI जी मुशावरत सां ई असां जेको आहे असांजो लीडर ऑफ दी अपोजिशन असां आंदो आहे बाक़ी शर्जील साहब चए थो त 80% थी वियो असां वटि जो आहे न इहो शायदि वाइडअप जो शिकार आहे छो त 2-4 ॾींहं में तव्हां हींअर GDA जी एक्टिविटी ॾिठी हूंदी त MQM जे दोस्तनि सां मौलाना फज़ल रहमान साहिब जी मुलाक़ात थी असांजी ख़बर सां छो त हिते जमियत जो असां एतिराफ़ कयूं था बिल्कुलु त डॉक्टर सौराब साहब पाण वेठा आहिनि हिननि जे डिस्ट्रिक्ट में शिकारपुर में जैकबाद में कश्मीर में इवन लाड़काणे में अॻे असांजे मौज़म अब्बासी साहिब अचो MPA ते त मथे जेको आहे तो मौलाना राशिद महमूद सोमरो साहिब हुयो जंहिं बिलावल साहिब जो मुक़ाबिलो कयो ऐं 3 ॾींहंनि खां पोइ हुनजी रिज़ल्ट अनाउंस थी आहे त जमियत जो हुते वोट आहे जमियत ऐं GDA ऐं MQM जेकॾहिं अलायंस थिए थो त सिंध में बाक़ाइदा इलेक्शन थींदी ऐं पीपल्स पार्टी खे टफ टाइम थींदी 15 सालनि में पीपल्स पार्टी जी कारकर्दगी हिननि जा पंहिंजा त घर भरिजी विया पर आवाम जो छा असरु आहे उहो त तव्हां वञी मैदान में ॾिसो न उहो सतारनि सां छा थियो सॼी आवाम सां हिननि 15 सालनि में एतिरे बिलियन ऑफ रुपीज़ आया आहिनि एतिरनि में तव्हां जेको सॼो डेमोलिश करे जेकॾहिं सूबे खे नए सरकार चाहियो आहे तॾहिं बि ठही वञे उहो केॾा पैसा वियो सिंध जा वञी तव्हां रोड रस्ता ॾिसो माण्हुनि जो अशर ॾिसो गुरबत ॾिसो माण्हू बचा वठण ते मजबूर आहिनि त हुननि जी कारकर्दगी इहा ई आहे त हुनजो अल्टरनेट इनशाला GDA पैदा थींदी ऐं इहे अलायंस ठहंदा इहो ई पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदा इहे ई पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदा एजाज़ मौर साहब कीअं ॾिसो पिया इहा बि निशानदेही थी ऐं असीं ॾिसूं बि पिया त मथे इतिहाद में आहिनि MQM वारा हुकूमत सां ऐं हेठि ऑपोज़िशन आहे JUI जो बि ज़िक्र थियो त मथे इतिहाद मर्कज़ में इतिहाद में वेठल आहिनि ऐं हेठि ऑपोज़िशन आहे हीअ मामला किथे ऐं GDA खे सम्झो पिया त वाक़ई स्ट्रॉन्ग ऑपोज़िशन सिंध अंदरि नज़र ईंदी
या 80% जेके सीवियूं पीपल्स पार्टी दावा पिया करे असां वटि आहिनि, उहो मामिलो नज़र ईंदो? मूंखे लॻे थो त पीपल्स पार्टी खे चैलेंज करणु ऐं उन्हनि खे हाराइणु ॾुखियो आहे, छो त हू इक़्तिदार में ढगे अरसे ताईं रहिया आहिनि ऐं जेका इलेक्शन जी साइंस आहे उहा बि गाग माण्हू आहिनि सम्झनि था बहितर तरीक़े सां त पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियणु या उनजो को अल्टरनेट अचणु उहो फ़िलहाल त नज़र कोन थो अचे। पर ज़ाहिर आहे पाकिस्तान जहिड़े मुल्क में जॾहिं बि जेके इक़्तिदार जा धणी आहिनि उहे अखियूं फेरींदा आहिनि त रातो राति कुझु बि थी सघे थो, त फ़िलहाल अञा ताईं उन में का अहिड़ी शइ नज़र नथी अचे। ऐं तव्हां जेको तरमीम जे हवाले सां ॻाल्हि कई पए त अॼु जेको बिल पेश कयो वियो क़ौमी असैम्बली में उन में तक़रीबन 54 तरमीमूं इलेक्शन एक्ट में तजवीज़ कयूं वयूं आहिनि ऐं मोस्टली तजवीज़ूं अहिड़ियूं आहिनि जेके मां सम्झां थो त पॉज़िटिव आहिनि ऐं इलेक्शन खे शफ़ाफ़ बणाइण जे हवाले सां। मिसाल जे तौरु उन में हिकिड़ी तजवीज़ इहा आहे त जेको रिटर्निंग अफ़सर हूंदो उहो राति जो 2 बजे खां पहिरीं रिज़ल्ट पोलिंग एजेंट खे ॾियण जो पाबंद हूंदो सही करे ऐं उनजी तस्वीर कढी व्हाट्सएप ते इलेक्शन कमीशन खे मोकिलींदो ऐं इन केस जेकॾहिं डिले थिए थी त वधि में वधि उहा डिले इहा हूंदी त पोलिंग वारे ॾींहं जे ॿिए ॾींहं ते सुबुह 10 बजे ताईं हू इलेक्शन कमीशन खे रिज़ल्ट मोकिलींदो ऐं जेको डिले पीरियड हूंदो राति जो 2 बजे खां सुबुह जो 10 बजे ताईं त उन में कलाक जो लिखत में सबबु ॾींदो त हीअ कलाक देरि छो थी। त चवण जो मक़सदु त इहे जेके तजवीज़ूं हाणे उन में इलेक्शन कमीशन बि कुझु तजवीज़ूं ॾिनियूं, जीअं मिसाल तौरु फाटा ख़तमु थी वियो आहे त हाणे लफ़्ज़ फाटा अञा ताईं इलेक्शन एक्ट 2017 में हुयो उहो बि रिमूव कयो अथऊं। त खोड़ सारियूं अहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि जेके तरमीमूं उन्हनि सजेस्ट कयूं आहिनि त उहे मस्बत उन्हनि जो इम्पैक्ट ईंदो ऐं इहो बि उन में तजवीज़ कयो वियो आहे त जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर लिखत में सही करे फार्म 45 ते नतीजो पोलिंग एजेंट खे न ॾींदो त उनजे ख़िलाफ़ एक्शन थींदो, केस दाख़िल थींदो, कार्रवाई थींदी। त इहे शयूं सभु मां सम्झां थो त मेकश्योर कंदियूं ट्रांसपेरेंसी खे ऐं जेके अॻु में 3 ॾींहं नतीजा न ईंदा जीअं असांखे यादि आहे त अख्तर मेंगल जो नतीजो हुयो, खोड़ सारा अहिड़ा नतीजा हुआ जेके 3 ॾींहं बि साम्हूं न पिया अचनि। त उन में जिन धुरनि खे डेफिनेटली के माज़ी में फ़ाइदो थींदो त ही उहे शयूं उन्हनि ते चेक एंड बैलेंस वारो कमु कंदियूं। त इहे तरमीमूं जेके आहिनि मूंखे त बज़ाहिर ठीकु थियूं लॻनि ऐं इन सां ट्रांसपेरेंसी मेक श्योर थींदी। ठीकु सरकी साहब ॿुधो अवां जय साहब खे, रज़ाक साहब खे बि ॿुधो जेके ॼाणाइनि पिया त ज़ाहिर आहे सिंध अंदरि 15 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, बट हाणे जेका सूरत हाल नज़र अचे पई ऑपोज़िशन तमामु घटि आहे ऐं असीं हिकिड़ो मज़बूत ऑपोज़िशन जो किरदारु प्ले कंदासीं। अॼु इतफ़ाक़ बि थियो आहे, ऑपोज़िशन लीडर अचे पियो MQM जो ऐं MQM जो 2 मामरा अवां जे साॾो आहिनि। कीअं ॾिसे पई पीपल्स पार्टी इन इतफ़ाक़ खे? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जीअं तव्हां ख़बर आहे त हाणे ताज़ो गौंस खान महर ऐं उन जे पुटु GDA छॾे करे पीपल्स पार्टी में अनाउंस कयो। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके मतिलबु उहे शायदि पीपल्स पार्टी खे एक्सेप्टेबल न आहिनि। अदरवाइज़ न तव्हां त 80% चयो, मां सम्झां थो त अञा इन जी परसेंटेज खे कुझु वधायो त वधीक बहितर। हा, ऐं मां पाण ॾिठो त कुझु अहिड़ा दोस्त जेके तमामु सख़्तु क़िस्म जूं तकरीरां कंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु असेंबली में, ऐं तव्हांजे प्रोग्रामनि में बि काफ़ी जेके आहिनि असांजी उन्हनि सां वॾी डिस्कशन थींदी ऐं पर उहे उन्हनि बि आख़िर अल्टीमेटली इहो सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी बहितर प्लेटफॉर्म आहे। अॼु उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में अनाउंस करे चुका आहिनि। त पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे त टाइम थोरो आहे, उहो हिन वक़्तु बहस न आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु घणो कमु कयो आहे। रज़ाक राहिमू साहब वारे पासे ॾे बि तमामु घणो कमु कयो अथई। 7 जी तादाद में नवां डैम्स ठहिया आहिनि, एग्रीकल्चर लैंड आबाद थी आहे, RO प्लांट्स लॻिया आहिनि, रोड सेक्टर मज़बूत थियो आहे। ऐं हिकिड़ो वक़्तु हूंदो त अरबाब साहबनि जी हिकिड़ी स्टेट सम्झी वेंदी थर पार कर, तव्हांखे पाण ख़बर आहे। हाणे पाण अरबाब ग़ुलाम रहीम जेको चीफ मिनिस्टर रहियो आहे सिंध जो, उहो बि सीट कोन थो खटे सघे। त पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु कयो आहे। जेकॾहिं कमु न करे हा त मां तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॿुधायां पंहिंजे ज़िले जो। असां वटि मां ॿार छॾे करे असां वटि क़ौमी असेंबली जो उमेदवार मोहम्मद मियां सुमरो साहिबु हो, उन जा 3 सूबाई असेंबली जा मेंबर उमेदवार हुया।
जेके हिकिड़ो माना PTI जा हुया टई ऐं PTI जे तरफ़ूं बीठा त हाणे मोहम्मद मियां साहब त आहे अलाए किथे ख़बर ई न आहे उन्हनि जी अमेरिका अलाए किथे आहे जेके उनजा 3 सूबाई सम्झा मेंबर उमेदवार हुया मेंबर MP जा उहे 3 उनखे छॾे चुका आहिनि त हाणे माना अलाह जी महिरबानी सां बज़ाहिर त जेकी सूरत हाल इहा आहे त उते पूरे सिंध जे अंदरि या मां सिर्फ़ु तव्हां जैकाबा जो ॿुधायो त तक़रीबन अहिड़ी सूरत हाल आहे त को बज़ाहिर के माना उमेदवार साम्हूं कोन्हनि हा इहा बि ॻाल्हि बिल्कुलु सही आहे इहो असांजो राशिद महमूद साहबु आहे ऐं मुअज़्ज़म अब्बासी साहब जन आहिनि उहे ज़ाहिर आहे हिकु अधु सीट ॿिनि ते उहे कॉन्टेस्ट कंदा आहिनि ऐं उहे कॉन्टेस्ट कंदा रहंदा आहिनि उन्हनि जो वालिद साहब बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जे मुक़ाबले में इलेक्शन विढ़ंदो ख़ालिद महमूद साहब असांजो दोस्त हुअनि जो फर्ज़ंद आहे उहे बि हाणे इलेक्शन कॉन्टेस्ट कंदा आहिनि हाणे ऐं मूंखे पाण खे इहा ॾिठो आहे त हाणे उहा मूवमेंट करनि पिया हिकु 2-3 सीटनि सां या 5 सीटनि ते माण्हू बीहारे करे उन सां मां नथो सम्झां त केॾो इम्पैक्ट पवंदो वधीक जेको इन जो नज़र आहे सिंध जी पॉलिटिक्स ते एजाज़ महर साहब तमामु सीनियर आहे जर्नलिस्ट आहे उन जी वॾी नज़र बि आहे उहो वधीक मां त हाणे ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तबसरो कंदुमि त उन खां ई जेकॾहिं पुछंदा उहो तव्हांखे ॿुधाईंदो हिन वक़्तु जेके अॼु तव्हांजे हिन स्टूडियो में वेठा आहियूं बाक़ी जीअं एजाज़ साहब चयो त अॻे का ॿी सूरत हाल थी वञे हिन वक़्तु अॼु जी तारीख़ में अलाह जी महिरबानी सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मूंखे त सिंध जे अंदरि कोई मुक़ाबिलो नज़र नथो अचे सिंध अंदरि कोई मुक़ाबिलो पर ही केतिरो सुठो सवण आहे जमहूरी सेटअप में असीं वेठा आहियूं चओ त को साम्हूं को मुक़ाबले वारो ई कोन्हे ऐं हाणे जेका सूरत हाल मां ॿुधायो पिया त परसेंटेज बि वधायो हो त 80% खां वधीक माण्हू तयारु वेठा आहिनि जेके पीपल्स पार्टी में अचणु चाहिनि था उनखां सवाइ असीं ॾिसूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उहा मंज़र ते कोन्हे MQM ख़ुदि मर्कज़ में मां असांजे तहाद में वेठल आहे कुझु अवां ज़िक्र कयो त कंहिं जाइ ते को मुक़ाबिलो फेस कंदासीं त ख़ुदि ही जमहूरी सेटअप में जेको साइन आहे त को मुक़ाबिलो ई न हुजे का ऑपोज़िशन ई न हुजे इनखे कीअं जस्टिफाई बिल्कुलु तव्हां वारी ॻाल्हि सही आहे जेकॾहिं जमहूरियत जो जेको ख़ूबसूरती आहे या जमहूरियत मज़बूत तॾहिं थींदी आहे उन में जेके अपोज़िशन हुजे त वधीक बहितर आहे इवन मां तव्हांखे ॿुधायां त मां कॉन्स्टिट्यूएंसी बेस्ड सियासतदान आहे मां बि चवंदो आहियां त मुंहिंजे मुक़ाबले में को ज़रूरु मतिलबु को उमेदवार हुजे हार खट अलाह जे हथ में आहे पॉलिटिक्स आहे ऐं हुजे त मां पाण सुस्तु न थींदुमि जाॻंदो रहंदुमि ऐं माण्हू मूंखे परेशानी हूंदी ऐं थी सघे थो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता को माण्हू साम्हूं न हुजे त पोइ मां शायदि उहा डिलीवरी न करे सघां बिल्कुलु मां तव्हां सां इन ॻाल्हि ते त एग्री आहियां पर हाणे छा कयूं जेके पाण बीठा इलेक्शन में उहे पाण चवनि था असां न बेंदा पीपल्स पार्टी में अनाउंस करूं कोई कॉम्पिटिटर ना है को कंपटीशन ना है को ऑपोजिशन ना है ये कंहिंजी कमज़ोरी आहे वरी हम चओ था सिंध अंदरि मामरा जेके आहिनि उहे सही बि न पिया हलनि 15 सालनि खां इक़्तिदार वटनि आहे ऐं ही अञा अॻियां वधंदा पिया वञनि त पोइ ही कमज़ोरी कंहिंजी आहे ही ॼाणनि पिया त जेके बीठा उहे पाण बीह न सघिया जी रज़ाक साहब नहीं रज़ाक साहब आयो एजाज़ साहब था रज़ाक साहब तव्हां मूंसां गॾु लाइन ते आयो नाज़रीन राब्तो मुनक़िद थियो आहे एजाज़ साहब अवां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुतो अवां लाइन ते आयो जी बिल्कुलु मां जी एजाज़ साहब अवां कीअं ॾिसो पिया न समूरी सूरत हाल खे ऐं ही कमज़ोरी कंहिंजी आहे जो सिंध अंदरि न ऑपोज़िशन नज़र पई अचे हींअर न का को कॉम्पिटिशन नज़र पियो अचे ही कंहिंजी कमज़ोरी आहे जो नुक़सानु कंहिंखे थींदो या फ़ाइदो कंहिंखे थींदो फ़ाइदो त नज़र अचे पियो कंहिंखे थींदो पर नुक़सानु कंहिंखे थींदो ज़ाहिर आहे त इहा का सुठी ॻाल्हि कोन्हे का ऐं पाकिस्तान में जंहिं तरीक़े जी सियासत हले थी उहा सदाई सियासत रही आहे उन में डंडे जो अनसर तमामु घणो रहियो आहे ख़ौफ़ ऐं लालच ॿई शयूं उन जा बुनियाद रहिया आहिनि जेको पीपल्स पार्टी असां ॾिठोसीं हाणे लोकल बॉडी जे इलेक्शन में त उन में हुननि बाक़ाइदा पुलिस जो सहारो बि वरितो मुखालफ़नि खे जेलनि खे केस बि पूरा ठाराया उनखे कैद बि करायो ऐं इहे शयूं बि रिपोर्ट थियूं पर इन में बि को शक न आहे त पीपल्स पार्टीअ जे अगेंस्ट मुनज़िम का क़ुवत तयारु अञा ताईं न थी सघी आहे ऐं बदकिस्मती आहे त असांजा कॉम्प्रेस धुरियूं जेके आहिनि उहे बि मुतफ़िक़ न थी सघंदा आहिनि ऐं ॻाल्हियूं ज़रूरु कंदा आहिनि पोइ एन वक़्त ते वरी कहिड़े बि सबब जे करे उहे मुतहिद न रहिया आहिनि ऐं न थींदा आहिनि जंहिंजे करे पीपल्स पार्टी खे वाकओवर मिले थो त पीपल्स पार्टी एतिरो डिघे अर्से खां रही इक़्तिदार में त जेके हिननि जा मुखालिफ़ हुया सियासी रवायती
त उन्हनि खे उन्हनि सियासी तौर ते संदन घेरो तंग कयो, पोइ घोटकीअ जा महर हुजनि या घोषबख्श महर जेको आहे त उहो बि हथु खणी अची वियो, ऐं या नौशहरे जा जतोई हुजनि या दादू जो जतोई हुजे या इहे जेके माण्हू हुया थोरा घणा मुखालिफ़, त उन्हनि जो बि पॉलिटिकली हिननि जेको हुका पाणी करे महदूद करे छॾियो, ऐं ॿिया जेके माण्हू हुया उहे ऐलान करे अची पीपल्स पार्टीअ में मजबूरन वेही रहिया। त सियासत जा जेके हिते पाकिस्तान में चवण जे लाइ भई असां जमहूरी पार्टियूं आहियूं, जमहूरी मुल्क, जमहूरियत फलाणी मटे, पर उहे जेके जमहूरियत जा बेसिक इंग्रीडियंट्स आहिनि उहे असांखे इन सियासी जमातुनि में था मिलनि, ऐं नई जेको आहे शाहाणे ऐं बादशाही अंदाज़ में पार्टियूं हुजनि या सियासत हुजे उहा हलाइण जी कोशिशि कई वई आहे हिन मुल्क में। त हाणे बि जमहूरियत जे नाले में उहो ई अंदाज़ बादशाहत वारो अख़्तियार कयो थो वञे। असांजा रवैया ॾिसो न माण्हुनि जा, त डॉक्टर साहिबु जीअं चयो त भई मां चाहींदुसि त मूं वटि कॉम्पिटेटर हूंदो त पब्लिक जो बि भलो थींदो ऐं उनखे बि हिकिड़ो ऑप्शन मिलंदो। जॾहिं तव्हां ऑप्शन न मिलंदो त हाणे त पीपल्स पार्टी जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उन मुताबिक़ इलाही सीटूं अनअपोज़ कराइण जी कोशिशि कनि था सिंध में, त मां को उमेदवारी न बीहे, त अहिड़े क़िस्म जी प्लैनिंग ते पीपल्स पार्टी कमु करे रही आहे। त हाणे ॾिसजे त उनजो नतीजो कहिड़ो थो अचे। बहरहाल बज़ार जेका गिवन सिचुएशन आहे उन मुताबिक़ पीपल्स पार्टी वरी सिंध में जेको आहे मां सम्झां थो त सिंगल लार्जेस्ट पार्टी हूंदी ऐं हुकूमत बि ठाहे सघे थी। जेतिरे क़दुरु तालुक आहे जीडीए ऐं एमक्यूएम जो, त मां नथो सम्झां त उहो इफेक्टिव थी सघंदा, छो त एमक्यूएम वटि जेको अॻु में मैंडेट हुयो उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे, जन जन बि इलेक्शन कवर कई आहे हाज़ी में, त उहो थप्पा हणी दॿा भरींदा ऐं डंडे जे ज़ोर ते बंदूक जे ज़ोर ते हुननि जेको अवामी मैंडेट त हूंदो कोन हो। त हाणे बि जेको आहे तव्हां ॾिठो त ख़ौफ़ खां जॾहिं अल्ताफ़ हुसैन चयो त हिननि खे वोट न ॾियो त उहो ख़ौफ़ खां बल्दियाती इलेक्शन में बि न बीठा। त कराची में त सिचुएशन पार्टी जे लाइ एपरेंटली फेवरेबल लॻे थी। पहिरियों दफ़ो हैदराबाद जो मेयर जेको आहे पीपल्स पार्टी खे विन कई आहे। त इहे सभु फैक्टर जेके आहिनि मां सम्झां थो त इहे पीपल्स पार्टीअ जे हक़ में हिकिड़ी राह हमवार कनि था। ठीक है डॉक्टर साहब, ऐं JUI जो बि ज़रूरु असीं पुछंदासीं असलम गौरी साहब खां त JUI किथे स्टैंड कंदी ईंदड़ सेटअप में। असलम गौरी साहब, पीपल्स पार्टी ने क्लेम किया है कि वो क्लीन स्वीप करेंगे एक बार फिर से, और फिर जो गिवन सिचुएशन है, जो ग्राउंड रियलिटीज़ हैं, उनको सामने रखते हुए डॉक्टर साहब भी ये समझते हैं कि सिंगल लार्जेस्ट पार्टी बनेगी पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के अंदर, स्पेशली क्योंकि कोई कंपटीशन नहीं है। खुद सौराब सरकी साहब भी कह रहे हैं कि कोई कॉम्पिटिटर नहीं है हमारा, पर कुछ मखसूस इलाकों में है कोई सूरत हाल बनेगी तो हो सकती है, अदरवाइज अगर हम लार्जली देखते हैं तो ऐसी सूरत हाल है। क्या कहेंगे आप? देखिए, पहली बात तो यह है कि मैं पार्टी का मरकजी स्पोक्स पर्सन हूँ, मरकज़ में ये मेरे इत्तेहादी हैं। अगर इस सिलसिले में आप राशिद सोबो साहब को लाइन पे ले तो वो आपको बहुत अच्छी तरह बताएंगे कि गोटकी में ज़िमनी इलेक्शन हुआ तो पीपल्स पार्टी की हमने सपोर्ट की तो वो जीते थे, लेकिन लाड़काना में इलेक्शन हुआ, पहले इलेक्शन में भी मौज़म अब्बासी जीता था, उसके बाद सेकंड इलेक्शन में भी, ज़िमनी इलेक्शन में भी मौज़म अब्बासी जीता था, तो वहाँ JUI ने पीपल्स पार्टी की मुखालफत की थी। मुझे मेरे दोस्तों को गलत फहमी में नहीं रहना चाहिए। बाज़ का चूटियाँ हाथी को भी मार देती हैं, ऐसी बात नहीं है। अपोजिशन मौजूद हो, इनको 15 साल की कारकर्दगी लेके आवाम के अंदर जाना होगी, आवाम को बताना। और पिछला इलेक्शन जो है जिसका ये जिक्र कर रहे थे कि राशिद महमूद सोमरू को कैसे हराया गया, अगर आप चाहें तो उनको बुलाएं, वो आपको बताएंगे। उनके पास वीडियो मौजूद हो कि किस तरह उनको बिलावल साहब के मुकाबले पे हराया गया। और ये भी गलत फहमी छोड़ दें कि बिलावल साहब ने लियारी में 32,000 वोट लिए, 34,000 वोट लिए, जबकि मेरे कैंडिडेट ने 32,000 वोट लिए। और लियारी से जो 2 सीटें दोबारा एक एमए की थी और एक फहमी में नहीं रहना चाहिए। इंतखाबात में जब भी अंदाजा हो जाएगा, हमारे वजन का भी अंदाजा हो जाएगा। अपोजिशन मौजूद है सिंध में। 2018 में जो कुछ हुआ है सबको पता है, जो कुछ पंजाब में हुआ है, जो कुछ KPK में हुआ है, हमें वही तहफ़्फ़ुज़ात सिंध में भी हैं। और हमें बहुत से सबूत ऐसे बहुत सी जगहों पे है जहां हम जीतने के बाद हमें हरवाया गया। तो हम इस तरह बहुत सी चीजें हमारे पास ऐसी हैं, हम इस वक्त कबल वक्त ये बातें नहीं कर रहे।
ठीक। जब हम मैदान में उतरेंगे, इलेक्शन के लिए जाएंगे, आवाम से राब्ता करेंगे, तो फिर हम बताएंगे 15 साल में इनकी कारकर्दगी क्या थी, हमारी अपोजिशन किस हद तक क्या कर सकती है। तो हम उस वक्त जाएंगे मैदान में, इंशाल्लाह हुकूमत गलतफहमी ना रहे, इनको इंशाल्लाह टफ टाइम देंगे। ठीक रज़ाक साहब, अवां ताईं आवाज़ पहुचे पे मुझो जी अचे पियो। इलेक्शन में नज़र ईंदी असांखे GDA सोरा साहब के वहाँ ॿुधो ॼाणाइनि था त 80% मां बि अञा परसेंटेज के वधायो ऐं इतिहाद असांखे नज़र पे ईंदो इलेक्शन में? जी ज़रूर ईंदो इंशाल्लाह। इलेक्शन था अचे, जी इलेक्शन जो टाइम करीब अचे पियो। तव्हां ॾिसो त इलेक्शन में GDA जी पोजीशन पहिरियों खां बहितर इंशाल्लाह मज़बूत रहंदी ऐं बिल्कुलु GDA जेको आहे सो बाक़ाइदा मैदान में अची मुक़ाबिलो कंदी। ठीक रज़ाक साहब, सोरा साहब फाइनल कमेंट मांजो। फाइनल कमेंट इहो आहे त चवनि था 15 साल हिंदुस्तान में 50 साल बि हिकिड़ो चीफ मिनिस्टर रहियो आहे, आख़िर जेको आहे पाण रिटायर करे वियो। तव्हां पाण ॾिसो त जेकी पार्टी किथे कमु कंदी आहे, ख़िदमत कंदी आहे, त उनखे बार बार माण्हू मौक़ो ॾींदा आहिनि। ऐं असां वॾो बहस आहे, बाक़ी असां कमु कयो आहे इंशाल्लाह पंहिंजी कारकर्दगी जी बुनियाद ते हर कॉन्स्टिट्यूएंसी में वञी करे पंहिंजो कमु ॿुधाए करे इंशाल्लाह ताला कामयाबु थींदासीं। ठीक सोराब साहब, अवाम वटि नाज़रीन अवाम वटि ही मामलो वेंदो ऐं अवाम खे फ़ैसिलो करिणो आहे। ऐं जेका ॻाल्हि जीअं असलम गौरी साहब कई त इलेक्शन जे मैदान में ख़बर पवंदी त कंहिंजो केतिरो वज़न आहे, उहो ॾींहं परे न आहिनि। हाणे मामला जीअं जीअं अॻियां वधनि पिया तीअं तीअं वधीक वाज़े थींदा। सोराब सरकी साहब जी वॾी महिरबानी। मां वक़्तु कढियो प्रोग्राम जे लाइ। असलम गौरी साहब, रज़ाक रहमू साहब ऐं उनखां सवाइ नाज़रीन एजाज़ मार साहब सां गॾु आहे गुफ़्तगू में। ऐं सभिनी जी गुफ़्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं प्रोग्रामनि सां महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।